खडड़ो में अगूणे पीर पगारे शाह मर्दान शाह की याद में तकरीब कोठाई वही। रिपोर्ट कर रहा है अख्तर मारी। अगूणे पीर पागारे शाह मर्दान शाह छटधनी जी याद में खेस भेटा पेश करण लाइ जमीयतुल उलमा सिकंदरिया पारां मीडिया सेंटर खडड़ो ते एक तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें वॾे तइदाद में हुर जमात जे माण्हुनि ऐं शहर जी सियासी, समाजी, अदबी ऐं मज़हबी शख़्सियतनि शिरकत कई। हिन तकरीब में शरीक माण्हुनि पीर पागारे शाह मर्दान शाह जी अज़ीम शख़्सियत जे मुल्क लाइ कयल ख़िदमतुनि ते खेसि ज़बरदस्त नमूने लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन मौक़े ते तकरीब में शिरकत कंदड़ माण्हुनि हिन अज़ीम शख़्सियत मुतलिक़ कुझु पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। छटधनी शाह मर्दान शाह छटधनी पीर पगारो सतो जेतिरो ॻाल्हाइजे हिन जे बारे में घटि आहे। उन्हनि जूं करामतूं या उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं नंढे मासूम ॿार खां वठी सभिनि खे कंहिंखां लिक छुप कोन्हे। साईं छटधनी बादशाह जेको हुयो सो हिकिड़ी घणरुखी शख़्सियत हुयो, सियासी बसीरत, रूहानी ताक़त, उन खां पोइ हुब्बुल वतनी जेका असांखे उन्हनि जो सबक़ु आहे सो असां हुर जमायत वारा हिमायती दोस्त सभु उन शइ ते जे पाबंदी सां हलूं त असांखे इंशाअल्लाह सम्झां थो हिन दौर में का तकलीफ़ कान ईंदी। हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह रूहानियत जो उहो रहबर हो जंहिं पंहिंजे हज़ारे लखे हुरनि खे हिकिड़े हेठाई खां खणी करे इल्मी हवाले सां, मुआशी हवाले सां हिकिड़े वॾे ओज उरूज ते पहुचायो। पीर साईं जी शख़्सियत तमामु अज़ीम शख़्सियत हुई पूरे वर्ल्ड जे हिसाब सां ऐं पूरी दुनिया साईं जन जे बयाननि खे ॾिसंदी रही। कैमरामैन DJ स्नेन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ TV न्यूज़ खडड़ो।